वैसा प्रियालो ब्रेकिंग न्यूज़। खैरपुर ज़िले में ॾोहनि ते कंट्रोल न थी सघियो। तालका किंगरी पीर ॻोठ मंगरजीअ में पुलिस पिकट साम्हूं बैंक मुलाज़िम ऐं समाज अॻुवान आजिज़ इम्तियाज़ राहुजे जी नई मोटरसाइकिल जा नामालूम चोर ताला तोड़े मोटरसाइकिल काहे दीदा दलेरीअ सां फरार। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल। वैसा प्रियालो ब्रेकिंग न्यूज़। खैरपुर ज़िले में ॾोहनि ते कंट्रोल न थी सघियो। ॻोठ मंगरजीअ में पुलिस पिकट साम्हूं बैंक मुलाजिम समाजी अगवान आजिज़ इम्तियाज़ राहुजे जी नई मोटरसाइकिल नामालूम चोर ताला तोड़े दीदा दिलेरीअ सां काहे फरार। एमसी हाणे दाख़िल कराए आया आहियूं ऐं पुलिस बस चयो त उहा ई ॻाल्हि रवायती त असां ॾिसूं था, ॻोल्हे था वठूं। बहरहाल इहा हिकिड़ी वॾी चमाट आहे पुलिस जे लाइ बि त पुलिस जे टिकट हुजण जे बावजूदि उतां जेको आहे सो मोटरसाइकिल जेको आहे काही वई आहे। 8 वॻे राति तक़रीबन असांजो मुतालबो इहो ई आहे SP साहिब खां ऐं DIG साहिब खां ऐं IG साहिब खां त महिरबानी करे असांजी गाॾी रिकवर कराई वञे ऐं ॻोठ जे मथां जेको हाणे चुरनि खोरनि जो हमिलो थी रहियो आहे उनखे रोकियो वञे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त टिकट जे भरिसां जेको आहे सो जे पुलिस जे अॻियां गाॾी हली थी वञे त आम माण्हू ॿियो वरी कीअं नथो थिए। ऐं मुंहिंजो चवणु इहो ई आहे आला अमलदारनि खे रिक्वेस्ट थी आई आहे त महिरबानी करे इन्हनि